पर उनजे उबतर थियो चाहे जो असांजो वॾो शहपल वारो जेको वफ़ाक़ी मिनिस्टर मिस्टर राणा सनावला वो तो चए तव्हां रस्ता बंदि कयो, तव्हांखे अहिड़ा पात्र हणंदासीं जूता छॾे भॼी वेंदव। ही सिंधी क़ौम खां नफ़रत जी अलामत आहे। वरी मरियम नवाज़ जो कल्ह आयो अथव स्टेटमेंट, यकीनन दोस्तनि पढ़ियो हूंदो। मरियम नवाज़ थी चए त कैनाल कढणु हाणे असांजी इज़त ऐं अना जो मसइलो आहे, पंजाब जी इज़त जो मसइलो आहे। माना हुननि खे इन करे जो कॾहिं जेके ग़ुलाम हूंदा आहिनि न, जिनके सदाई मारबो आहे, पातर हणबा आहिनि, जॾहिं ग़ुलाम उभो थी मालिक जे गीचे में हथ वठंदो आहे त हुनजी इज़त नफ़्स मजरूह थींदी आहे त ग़ुलाम ॾाढा अचो थो। सिंध खे हुननि ग़ुलाम सम्झो आहे जेको, पर यादि रखनि हिकिड़ी शइ त जॾहिं 62 हिजरी में इमाम हुसैन जो पाणी बंदि कयो हो यज़ीद, 7-8 मुहर्रम हुई, उन वक़्तु पाणी लाइ हुन मासूम ॿार सभु परेशान आहे। अॼु सिंधी क़ौम सां बि 7-8 मुहर्रम वारो मामिलो आहे। पर इहो यादि रखणु खपे त 9-10 मुहर्रम जी हुई जिते जंग लॻी हुई, ऐं सिंधी क़ौम जॾहिं 9-10 मुहर्रम जो ऐलान कयो त पंजाब हुजे, मानस हुजे, पिणस हुजे, कोन बीहंदो। ही सिंधी क़ौम इहे हार कोन मञंदी, हुनखे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾींदी इंशाअल्लाह। सो सिंधी क़ौम फ़ैसिलो करे चुकी आहे। ऐं असां हिकिड़ी शइ ऐं उन्हनि जे तव्हां जेकॾहिं टीवी एंकरनि ते ॿुधंदव मिनिस्टरनि जी गुफ़्तगू अजीब तंज़ था कनि। असांखे ईअं फील थो थिए त उहे असांखे टके जो माण्हू था सम्झनि, ज़रड़ो जो हू था चवनि कुझु नेशनलिस्ट क़ौम परस्त उहे पीपल्स पार्टी जे मुखालफ़त में दाऊं था कनि। यार हद आहे। हिते कहिड़ो इशू, कहिड़ी सियासत आहे? का बि सियासत कोन्हे। ही ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे असांजो। असांखे हिकिड़े पासे ज़िंदगी आहे, ॿिए पासे मौत आहे। हिकिड़े पासे बेग़ैरती जी ज़िंदगी आहे, ॿिए पासे गैरत जी ज़िंदगी आहे। सिंधी क़ौम फ़ैसिलो कयो आहे त असां गैरतमंद थी विरंदासीं, पोइ मरूं त मरूं जान छुटे। सो पंजाब खे वफ़ाक़ खे खपे त सिंधी क़ौम उन पॉइंट ते पहुती अथव जो हिकिड़े पासे सिंध जा कैनाल आहिनि, ॿिए पासे पाकिस्तान आहे। सो सिंधी क़ौम फ़ैसिलो करे चुकी आहे त ज़ोरी जे कैनाल अॾाइणु चाहियो था त पाकिस्तान हथनि सां ड्राहणु चाहियो था। तो असां मां फाइनल में एतिरो ज़रूरु चवांसि, बस 2 शेर जूं त लाड़ उतर जा अभरा सबरा, लाड़ उतर जा अभरा सबरा, लाहे सिर जा सांगा संभरिया, याद करे छॾ रोड रोड सां लॻंदई जंग मियाणी, ओ पंजाब न ॾींदासीं पाणी, ओ पंजाब न ॾींदासीं पाणी। जीअं कैनाल समूरा, कैनाल समूरा, नारे 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 सिंध। जी सिंध। मेहरबानी साहब, आप गुजारिश किया थे सिंध पटिशन फोरम जगह और नाले वाले कानूनदान शोहब बुस्तो साहब के तो ऐसा मुखातिब थे। शोहब बुस्तो साहब। साईं शाह साहब, असांजा सब साथी वर्कर्स, सॼी सिंध के सलाम। अॼु असांखे जेका सिंध नज़र पई अचे उहा सिंध मुंहिंजे ख़्याल में सालनि खां पोइ असां ॾिसूं था। सो जेका सिंध अॼु मुतहद आहे, जेका सिंध अॼु जाॻियल आहे, जंहिं सिंध में अॼु ताव आहे, जंहिं सिंध असांजे सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ खे सवाइ 3 नमूननि जे